नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन रहमान ऐं रहीम रब जल जलालहू जे लाइ जेको अकेलो इबादत जो लाइक़ु आहे। लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं सभिनी नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन व सामईन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में सुबुह जी सदा है त करीम रब जल जलालहू पंहिंजे शान करीमी जे तुफ़ैल पूरी काइनात में जेके भी बीमार आहिनि सभिनी खे शिफ़ाए कामिला अता फ़रमाए ऐं असां सभिनी खे पंहिंजे रहम सां पंहिंजे करम सां बीमारियुनि खां हिफ़्ज़ो अमान अता फ़रमाए। नाज़रीन, जीअं त अव्हांखे ख़बर आहे त असांजी सिंध टीवी जो जेको हीउ प्रोग्राम शुरू कयो वियो आहे रोशनी जी वाट, इहो समूरो टोटल तरबियत ते मबनी आहे ऐं तरबियत अहिड़ी आलीशान जेका क़ुरान ऐं हदीस ऐं अक़वाल बुज़ुर्गान दीन रहमहुमुल्लाहिल मुबीन ते मुश्तमिल हुजे थी। शुरू खां वठी तव्हां असांजा प्रोग्राम ॾिसंदा पिया अचो माशाअल्लाह तबारक व तआला। तोड़े जो अव्हां असांजे सिंध टीवी जे ॾिसो चैनल ते ॾिसो था या असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसो था या असांजे फेसबुक जे पेज ते ॾिसो था पिया। बहरहाल असांजी गुफ़्तगू इहा ई आहे। सो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू हिन काइनात खे छो ख़लक़ियो हो? पाण फ़रमाई लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, ए महबूब जेकॾहिं तव्हांखे पैदा न करियां हा, अफ़लाक पैदा न करियां हा, काइनात पैदा न करियां हा। उहो रसूल जेको सभिनी रसूलनि जो सरदार आहे, इन सां मुहबत कीअं हुजणु घुरिजे, उन मुहबत खे कहिड़े तरीक़े सां सरअंजाम ॾियणु घुरिजे, कैफ़ियत छा हुजणु घुरिजे। अॼु असांजो टॉपिक आहे इश्क़ रसूल इन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ असां हिकु बहितरीन आलिम दीन सिंध जे नामवर ज़बरदस्त क़ादिरुल कलाम जंहिंजो ताल्लुक़ जैकबाबाद शहर सां आहे, अल्लामा नसीबुल्लाह क़ासिमी साहब। अस्सलामु अलैकुम। नसीबुल्लाह साहब खे असां ज़हमत ॾिनी आहे, वक़्तु कढी आया आहिनि। जैकबाबाद सां साईं जन जो ताल्लुक़ आहे ऐं बहितरीन गुफ़्तगू कंदा आहिनि। उन सां गॾोगॾु ख़ैरपुर मीरत सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध जो बहितरीन आवाज़ इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां ॿुधंदा, तव्हांखे ख़ुशी थींदी। अल्लाह पाक जंहिंखे जीअं नवाज़े, हिन नाख़वान खे अल्लाह पाक बहितरीन आवाज़ सां नवाज़ियो आहे। अली मुर्तज़ा जोखियो, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अव्हां जी महिरबानी, अव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाखाण सां कंदा आहियूं। सो अचो त सभ खां पहिरीं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में नज़राने अक़ीदत पेश करण जे लाइ अली मुर्तज़ा जोखियो साहब खे गुज़ारिश करियूं था त हू नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सआदत हासिल कनि। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ए ख़त्म रसूल मौलाए कुल, ए ख़त्म रसूल मौलाए कुल, सामूं जो बिठायो जो कुछ भी आयो, जहिड़ा भी आयो सरकार अहां जायो। जो कुछ भी आयो जहिड़ा भी आयो सरकार अहां जायो। हिन दर्द जे मारन जा दरमान भी आयो, हिन दर्द जे मारन जा दरमान भी आयो।
सखावत जा सुल्तान तभी आयो इकराम तभी आयो एहसान तभी आयो ही अखिणियूं झुकियल गोण सां भरियल ही अखिणियूं झुकियल गोण सां भरियल साम्हूं जो बिठायो जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अव्हां जा आयूं जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अव्हां जा आयूं उम्मीद शफाअत जी आसिन खे वॾी आहे उम्मीद शफाअत जी आसिन खे वॾी आहे कयो नज़र नायत का ॾुखड़ा ही छॾियो लाहे हिन दर खां सिवा का दरवाज़ो ही ॿियो नाहे ताहा मुज़मिल हादी कामिल ताहा मुज़मिल हादी कामिल हाज़िर जो बिठायो जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अव्हां जा आयूं माशाअल्लाह तबारक व तआला तमामु ज़बरदस्त अंदाज़ में अली मुर्तज़ा जोखियो साहब अवां नात पेश करण जी सआदत हासिल कई करीम रब जल्ल जलालु अवां खे पंहिंजे शान करीमी जे तोहफ़े शानदार अजर अता फरमाईंदो नाज़रीन अचो त अॼु के टॉपिक ते गुफ़्तगू करियूं अल्लामा साहब अल्लामा नसीबुल्लाह साहब इश्क रसूल असांजो टॉपिक आहे तमामु ज़बरदस्त टॉपिक आहे इन ते गुफ़्तगू करणु मां पंहिंजे लाइ जेके बि प्रोग्राम कया आहिनि अॼु मां सआदत महसूसु थो करियां इन मौज़ू ते ॻाल्हाइणु इश्क रसूल असां जेको लफ़्ज़ आहे इश्क पहिरीं इन खे डिफाइन करियो त इश्क थींदो छा आहे त पोइ असां इश्क रसूल जी तरफ़ वधंदासीं जी अल्हम्दुलिल्लाहि वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह सदक़ल्लाहुल अज़ीम साईं सदाबहार मौज़ू आहे इश्क रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पुरकैफ़ मौज़ू आहे वखरियां बातां इश्क दियां उचियां ज़ातां इश्क दियां अकलां वाले नच पैंदे पैंजे जातां इश्क दियां वाह अर्शों पारवी होया ने जा मुलाकातां इश्क दियां सखी हुसैन ने पढ़िया नी ख़ास रकातां इश्क दियां वाह वाह मैं छड़ बस तू कर खोल लुगातां इश्क दियां बुल्ले शानू पुछ पहलू ज़ात सिफ़ातां इश्क दियां इश्क जे लाइ अल्लामा मुहसबी फरमाइनि था अलामतुल मुहिब्बीन कसरत ज़िक्र लिल महबूब कि मुहिब्बीन जी अलामत ही आहे त पंहिंजे महबूब खे कसरत सां यादि कंदा आहिनि अला तरीक़े दवाम कॾहिं कॾहिं न हमेशह उन्हनि जे ख़्यालनि में उन्हनि जी फ़िक्रनि में उन्हनि जे उथण में वेहण में जिथे निशान महबूब जा हूंदा उन्हनि निशाननि में गुम हूंदा उन्हनि ख़्यालनि में गुम हूंदा ऐं उन ख़्याल जे करे उन्हनि जे ख़्यालनि में पाकीज़गी ईंदी वजूद में पाकीज़गी ईंदी अला तरीक़े दवाम हमेशगी जे बुनियाद ते पंहिंजे महबूब खे यादि कंदा ऐं कॾहिं बि कहिड़े लम्हे में बि कहिड़े ख़्याल में बि कहिड़े हालात में बि महबूब जो इश्क कॾहिं ओझल न थिए ख़्याल मंझां इनखे इश्क चयो वेंदो आहे अला तरीक़े दवाम जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे त हमेशगी कॾहिं असां वटि सुख आहे कॾहिं ॾुख आहे कॾहिं ॾींहुं कॾहिं राति कॾहिं सर्दी कॾहिं गर्मी कॾहिं
माली एतबार सां बहितरी केॾे नॉन बहितरी जेके बि सेटअप्स ज़िंदगी जा आहिनि ऊंच नीच आहिनि सभु पंहिंजी जॻह ते, लेकिन महबूब जे इश्क जी जेका कैफ़ियत आहे उहा आशिक़ जे ख़्यालनि मां उन कैफ़ियत खे ख़तमु करणु मुहाल आहे। माशा ला यनक़तिऊन बिही बदलन वला यबग़ून अन्हु हौला। ऐं कॾहिं बि जेको आशिक़ मिज़ाज माण्हू हूंदो आहे न, जंहिंसां मुहबत हूंदी आहे, उहो उन ख़्याल मां उन फ़िक्र मां निकिरी त कोन थो सघे, लेकिन उन इश्क में उन ख़्याल में माण्हू तंगी बि महसूसु न कंदो। हिकिड़े शइ मां माण्हू तंग बि थी वेंदो आहे, लेकिन हीअ इश्क जी जेका कैफ़ियत आहे उहा तंगीअ खां बि पाक आहे। जॾहिं माण्हू ख़्यालु करे 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 चले बसि कर, पर हिते बसि जो लफ़्ज़ ई कोन्हे, अॻे सो अॻे माण्हू इश्क में वधी 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 पंहिंजे मंज़िल खे पाईंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह किथे फ़रमायो आहे न त मां महबूब जी ॻोल्हा कयां पर महबूब मूंखे मिले न। उहे लफ़्ज़ मूंखे यादि न आहिनि अशार वारा, लेकिन महबूब जी मां ॻोल्हा ज़रूरु कयां, महबूब मूंखे मिले न। इन जे करे न मिले त मुंहिंजी जेका तड़प आहे उन में इज़ाफ़ो थिए, वाधारो थिए, मां उन मंज़िल खे तय कंदो वतां ऐं सरगर्दान घुमंदो वतां उन सरज़मीन ते। पर महबूब जी ॻोल्हा में मां ज़रूरु हुजां, उन ख़्याल में ज़रूरु हुजां, उन फ़िक्र में ज़रूरु हुजां, लेकिन महबूब जी मुलाक़ात मक़सदु न आहे, ख़्याल मक़सदु आहे। वाह, ख़्याल मक़सदु आहे। इन जे करे त बाज़ दफ़ा माण्हू मिलण खां बाद में शायदि कुझु जेका गर्मी आहे, उहा जेका शिदत आहे, उहा जेका तड़प आहे, उन में थी सघे थो कमी अचे सघे थी, लेकिन जेका ॻोल्हा आहे उन महबूब खे मिलण जे लाइ, जेका मुलाक़ात करण जे लाइ, जॾहिं मदीने शरीफ़ पहिरीं मरतबा हाज़िरी थी त मूंखे कंहिं ॿुधायो त हीअ साम्हूं जेके बतियूं आहिनि शहर मदीना जूं बतियूं ॿरनि थियूं, राति जो टाइम हो। अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाहु अकबर कबीरा। यकीनन उहा कैफ़ियत पुरकैफ़ आहे। अलामतुल मुहिब्बीन कसरत ज़िक्र लिल महबूब अला तरीक़ दवाम ला यनक़तिऊन बिही बदन वला यबून अन्हु हौला। ऐं वरी आख़िर में फ़रमाइनि था कि वमा तलज़्ज़ुल मुतलज़्ज़िज़ून बिशैइन इल्ला मिन ज़िक्रिल हबीब। आशिक़ जे लज़्ज़त जो ख़ज़ानो ई महबूब खे यादि करणु आहे। वाह, कंहिं बि शइ मां उनखे तस्कीन क़ल्ब हासिलु न थिए, महबूब जे यादि में जॾहिं माण्हू रहे थो न, पोइ बसि उहे सभु सौदा अची साम्हूं बीह था रहनि। ऐं जेका लज़्ज़त आहे न, वमा तलज़्ज़ुल मुतलज़्ज़िज़ून, कंहिं बि शइ मां मुतलज़्ज़िज़ आशिक़ न हूंदो आहे अगरि उनजे साम्हूं, उनजे फ़िक्र में, उनजे ख़्याल में, उनजी गहराईअ में, उनजे वजदान में जेका नदरत पैदा थिए थी, उहा महबूब जे ख़्यालनि मां आहे। कॾहिं बि उहो आशिक़ माण्हू पंहिंजे महबूब जे ख़्यालनि मां न निकिरे, हिकिड़े लम्हे जे लाइ बि महबूब जे ख़्यालनि मां पाण खे, पंहिंजे ख़्यालनि खे ओझल न रखे, इनखे इश्क चयो वेंदो आहे। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। नाज़रीन, मां ॿुधो त इश्क चइबो छा खे आहे। हाणे अलामा साहब, असांजो जेको सवालु आहे न ॿियो, उहो मां कयूं थो वञा पियो, वक़्तु ब्रेक जो थी वियो आहे। असांखे हाणे इश्क जी त माना तव्हां डिफाइन करे छॾी तमामु आसान लफ़्ज़नि में। इश्क रसूल मां मुराद छा आहे, इहो सवाल जो जवाबु तव्हां ब्रेक खां पोइ ॾिजो। नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट, ऐं अॼु असांजो टॉपिक आहे इश्क़ रसूल अला साहिबा सलातु वसलाम। अलामा साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में मूं अव्हां खां सवाल कयो, इश्क़ रसूल मां मुराद छा आहे, इन जी वज़ाहत फरमायो। सभ खां पहिरीं, इन्नल मुहिब लिमन युहिब्बु मुतीउन, कि मुहिब जे लाइ महबूब जे ॻाल्हि मञण खां अलावा रस्तो कोन्हे। वाह, ठीकु आहे। ऐं ॿी जेका कैफ़ियत आहे मदीने वारे साईं जी मुहबत ऐं इश्क जी, सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, हुब्बुक शै योमी व युसिम्मु, कि जॾहिं माण्हू कंहिं शइ सां प्यारु थी वेंदो आहे, मुहबत थी वेंदी आहे, पोइ माण्हू ईअं सम्झंदो उन प्यार में अंधो बि थी थो वञे, बहिरो बि थी थो वञे, कंहिंजी ॻाल्हि उनजे सम्झ में कान ईंदी। जेका महबूब जे अज़मत जा, महबूब जे प्यार जा निशान हुनजे अखियुनि जे आॾो आहिनि, उहे कॾहिं ओझल कोन था थी सघनि। ठीकु आहे। ॿिए नंबर ते, महबूब जे ॾिसण में, हुसन में, ख़ूबसूरती में, जेका हुन जी अखि जी जेका सलाहियत आहे, उहा पंहिंजे इश्क जे महराज ते पहुतल हूंदी आहे। ठीकु आहे। त हाणे मदीने वारे साईं जी जेका मुहबत आहे, उहा त लाज़वाल मुहबत आहे। बेशक।
आल खां, औलाद खां, बच्चन खां, ॿार खां। ऐं क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़्शौना कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्बा इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादुन फ़ी सबीलिही। वाह वाह हिकिड़े हिकु तरफ़ 8 शयूं, ॿिए तरफ़ 3 शयूं। वाह। आबा बि आहे, वालिदैन, वालिदैन, अबनाउकुम पुट औलाद, अज़वाजुकुम घरवारियूं, अशीरतुकुम कुंबो ख़ानदान माइट, माइट, व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा माल कमायल, व तिजारतुन तख़्शौना कसादहा तिजारत जंहिंजे नफ़े नुक़सान जो हरदम माण्हू खे ख़तरो रहे थो, ऐं महल माड़ियूं बिल्डिंग अॾावतूं, इन सां यकीनन इंसान जी फितरी मोहबत थिए थी छो जो माण्हू वक़्तु ॾिए पियो, पैसो लॻाए पियो। ऐं ॿिए नंबर ते हिकिड़े तरफ़ 8 शयूं, ॿिए तरफ़ 3 शयूं। अहब्बा इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही। वाह। अगरि अहब्बा इसम तफ़ज़ील जो सीगो असल में अहबब आहे। अगरि ही मोहबतूं हिन 3 मोहबतनि जे मुक़ाबले में अची वियूं या दर्जे जे एतबार सां बरतरी वठी वियूं ही मोहबतूं, फ़तरब्बसू, पोइ इंतज़ारु कयो, अलाह जे फ़ैसिलो जो इंतज़ारु कयो। हाणे 8 शयुनि खे ॿुधाए करे पोइ 3 शयुनि जी मोहबत ॿुधाई थी वञे त पहिरीं अलाह जी मोहबत, मदीने वारे साईं जी मोहबत, जिहाद फ़ी सबीलिल्लाह जी मोहबत, ही अव्हांजे लाइ लाज़मी आहे। हिननि शयुनि जे मुक़ाबले में 8 शयुनि जे मुक़ाबले में 3 शयूं ॿुधायूं वियूं आहिनि। अगरि असां हिननि 3 शयुनि खे, अलाह जी मोहबत खे, अलाह जे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मोहबत खे इन्हनि शयुनि जे मुक़ाबले में हल्काई सां ॾिसंदासीं, पोइ फ़तरब्बसू जो लफ़्ज़ क़ुरान में आयल आहे। इंतज़ारु कयो अलाह जे फ़ैसिले जो। पोइ हलाकत खां अलावा, बर्बादी खां अलावा, नुक़सान खां अलावा को रस्तो कोन्हे। ऐं असांजी जेका दिफ़ा जी जेका पोज़ीशन आहे मुआशी तौर ते ऐं इक़्तिसादी तौर ते, दुनियावी तौर ते, असां पंहिंजी ज़ात खे अगरि इज़त जे जेको आहे सेज ते विहारणु था चाहियूं त मदीने वारे साईं जी मोहबत जुज़े लाज़िम आहे, असांजी ज़िंदगी जो ख़ासि हिसो आहे। इन जे करे मदीने वारे साईं जी मोहबत खां अलावा रस्तो कोन्हे। जेको माण्हू बि दुनिया जी मसरूफ़ियात में मसरूफ़ थी वञे, अगरि मदीने वारे साईं सां मोहबत जा उहे उसूल जेके उलमा बयानु कया आहिनि या जेके क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद बयानु कया आहिनि, उन्हनि खां अगरि असां पुठि भरे थी करे असां उन्हनि मोहबतनि खे मयारनि ते पूरा नथा लहूं त पोइ यकीनन असांजे लाइ नुक़सानु आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात अक़दस सां इश्क़ जेका झलक सहाबा किराम अहले बैत अतहार, छो त अहले बैत बि उहे सहाबा त ऑलरेडी हुआ। सहाबे जी तारीफ़ ई आहे त जंहिं अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दीदार कयो, ज़मानो माणियो, पोइ उन दीदार न करे सघियो तोड़े जो साईं जन जो कुर्ब हासिलु कयईं नाबीन हुअण जी सूरत में, ऐं उनजो ख़ात्मो बि ईमान ते थियो, त उहो सहाबी आहे। लामाला जेके बि हज़ूर जूं बीबियूं सॻोरियूं आहिनि या साईं जन जी औलाद आहे या साईं जन जेके माइट आहिनि जिन ईमान जी सूरत में साईं जन जे मथां ईमान आंदो ऐं ख़ात्मो बि ईमान ते थियो, सहाबी आहिनि, तोड़े जो अहल बैत बि आहिनि। त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां इश्क़ जो अंदाज़ छा हूंदो हो? सलासुन मन कुन्न फ़ीहि वजद हलावतल ईमान, जंहिंमें 3 शयूं हुजनि उहो हलावत ईमान खे महसूसु कंदो। ऐं यकून अल्लाह व रसूलुहु अहब्बा इलैहि मिम्मा सिवाहुमा, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहबत काइनात जे हर शइ खां अफ़ज़ल ऐं आला हुजे। हाणे ॾिसो न, सहाबा किराम मदीने वारे साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फ़रमायो तव्हां मको छॾियो, आबा व अजदाद जूं क़बरूं, पंहिंजी बिज़नेस, सभु शयूं छॾे करे तयारु थी विया त हाणे असां पंहिंजो मको छॾींदासीं। मको छॾे करे मदीने आया ऐं वतन खां बेवतन थिया, हिकिड़ी नई जॻह ते आया जेका उतां जी जेका आबहवा हुई उहा तबियत जे मुताबिक़ बि मौसम जे एतबार सां काफ़ी तकलीफ़ूं सहाबा खे पहुतियूं। पोइ वरी जंग जे लाइ हिकिड़ी जंग खां ॿिए जंग, ॿिए जंग खां टे जंग, ऐं यकीनन मके में जॾहिं सहाबा रहंदा हुआ ॾाढियूं तकलीफ़ूं मिलियूं सहाबा खे। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो वाक़ियो जेको अची ऐलान फ़रमायो, उनखां बाद में हज़रत बिलाल जो वाक़ियो आहे, लेकिन कॾहिं बि मदीने वारे साईं जे मोहबत खां पोइ ते न हटिया, अॻिते वधंदा रहिया। ऐं जंग उहद में उहा जेका बीबी साहब आहे जंहिंखे ख़बर पई त मदीने वारे साईं खे जेको आहे शहीद कयो वियो, या अफ़वाह उथाई वई हा त जंग में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे शहीद कयो वियो। जी, इहा ॻाल्हि पहुती मदीने शरीफ़ में, तो पाण उतां बीबी साहिबा भॻी
ऐं अची उन जॻह ते उन जे क़रीब में जंग उहद जे क़रीब में मैदान में अची हिकिड़े क़ाफ़िले सां मुलाक़ात थी। उनखां पुछियो मदीने वारे साईं जे हवाले सां, लेकिन अॻियां आवाज़ तव्हांजो पुटु शहीद थी वियो, अवंजो भाउ शहीद थी वियो, अवंजो शोहर शहीद थी वियो। लेकिन माई बीबी साहिबु अॻिते वधंदी रही, अॻिते वधंदी रही, अॻिते वधंदी रही। ऐं जॾहिं मदीने वारे साईं सां मुलाक़ात कयूं त पोइ इहे लफ़्ज़ फरमायूं कि कुल्लु मुसीबतिन बादका जलल, सोणा अवां सलामत रहो, बाक़ी का मुसीबत असांखे परेशान न करे सघंदी। तोड़े जो पुटु शहीद थी वियो आहे, भाउ शहीद थी वियो आहे, वर शहीद थी वियो आहे, इहे एॾा सदमा, इहे तकलीफ़ूं पंहिंजी जाइ ते, पर अल्लाह पाक अव्हांखे सलामत रखे। इहे तकलीफ़ूं असांजे ॾाढो कुझु बि न आहिनि। इन तव्हांजी सभ खां क़रीब रिश्ता इहे आहिनि न, सहारे वारा रिश्ता, ज़िंदगी गुज़ारण जे लाइ फैसिलिटेट करण वारा रिश्ता, मुसीबत में पाण सां बीहण वारा रिश्ता, पीउ आहे, पुटु आहे, भाउ आहे, शोहर आहे, मुड़ुसु आहे। हाणे उन इहे सभु रिश्ता ख़तमु थी विया, पोइ बि हौसलो ॾिसो, अॻिते बीबी साहिबा वधंदी रही वधंदी रही। जॾहिं पाण ज़ियारत कयूं, कुल्लु मुसीबतनि बाद का जलाल वारो कानून ॾेई आहे। अल्लाह, बीबी साहिबा चवणु लॻी त बसि हाणे अव्हां अगरि सलामत आहियो मुंहिंजा साईं, पोइ का मुसीबत असांजे लाइ मुसीबत न आहे, का परेशानी असांजे लाइ परेशानी न आहे, कंहिं बि मुसीबत मां असां परेशान कोन थियूं, लेकिन अव्हां सलामत रहो, अव्हांजी ज़ात सलामत रहे। हीअ इश्क़ जा तक़ाज़ा आहिनि, हीअ मुहबत जा तक़ाज़ा आहिनि। कॾहिं बि मदीने वारे साईं सां इन लेवल सां माण्हू प्यारु करे, पोइ रब जे कुर्ब खे माण्हू पाइण जे लाइ उमीदवार थिए। अल्लामा साहिबु, हाणे सुवालु हिकिड़ो थो पैदा थिए त मुहबत जेका आहे उहा इताअत कराईंदी आहे, इहा कहिड़ी मुहबत हुजे थी? होॾे ॾिसूं था सहाबा किराम जे किरदार खे त उन्हनि पंहिंजी जान जा नज़राना बि ॾेई छॾिया। हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे ज़ात अक़दस तां, साईं जन जे शान ऐं अज़मत तां, अॼु जे दौर खे असां जेकॾहिं थोरो कंपेयर करियूं था पिया त हालत इहा आहे जो असां पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशात खे जे अंदाज़ में खयूं था अचूं, घर, नौकिरी, कारोबार, धंधो, ॿार बचा, त इहो असां उन दौर ऐं हिन दौर में एॾो फ़र्क़ु छो अची वियो आहे दिलनि में? वजह छा आहे? जॾहिं त मुहबत इताअत कराईंदी आहे ऐं मुहबत खां बग़ैर ईमान ई न आहे, जंहिंजी अल्लाह पाक जे नबी सां। हाणे ॾिसो, पहिरीं ॻाल्हि थी आहे त सहाबा जो ज़मानो मदीने वारे साईं जो ज़मानो हो, ठीकु आहे, ऐं मदीने वारे साईं खे पाण ॾिसंदा रहिया, वद्दुहा जो चहिरे जूं ज़ियारतूं कयूं। यकीनन उन ज़माने खां बहितर को ज़मानो कोन्हे। ऐं बाद रिवायतनि में सहाबा जी इहा ॻाल्हि बि अचे थी त पाण जॾहिं मदीने वारे साईं जे सोबत खां हटी करे कमनि कारनि में वेंदा हुआ त उहो ख़्यालु बि शायदि न रहंदो। पोइ के सहाबा इन ख़्याल जो बि इज़हार कयो त साईं असां अव्हां वटि ईंदा आहियूं त पोइ सभु सॼी दुनिया खे भुलाए करे वेहंदा आहियूं, जॾहिं अव्हां खां हटी कमनि कारनि में लॻी था वञूं त पोइ ईअं थो लॻे ॼण असांखे ॿियनि ख़्यालनि में हली विया आहियूं। हाणे ॾिसो, सहाबा थोरी देरि जे लाइ मदीने वारे साईं खां हटी बि वञनि पिया किथे कमकार जे हवाले सां, त सोबत खां निकिरी पिया वञनि, त पोइ उन जे बावजूदु उन सहाबा जे तबियतनि में इहो ख़्यालु आयो पए न। हाणे असां 1450 साल जे सफ़र ते वेठा आहियूं, ॿियो वरी मादियत परस्ती वधी वई आहे, मुहबतूं दुनिया जूं वधी वियूं आहिनि। जेका फितरी मुहबतूं आहिनि, औलाद जी मुहबत, घरवारी जी मुहबत, मावल मता जी मुहबत, धनो दौलत जी मुहबत, हाणे इन्हनि मुहबतुनि खां बचाए माण्हू करे मदीने वारे साईं सां मुहबत करे। ऐं मुहबत जी बहितरीनु सबूत आहे, जेकॾहिं पहिरीं मूं पढ़ी इबारत, इन्नल मुहिब्बा लिमन युहिब्बु मुतीउन, के मुहिब खे महबूब जी ॻाल्हि मञण खां अलावा रस्तो ई कोन्हे। हज़रत अब्दुल्ला इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़े जॻह तां हिकिड़े उठ खे ईअं घुमाईंदा रहनि पिया, टाक मंझंदि जो ज़मानो हुजे, गर्मी जो माहौल हुजे, ऐं हिकिड़े ॿिए सिहाबी ॾिठो, चई साईं मां छा पिया कयो? चई मूं मदीने वारे साईं खे ॾिठो, हिते ईअं पियो घुमिया पाण साईं करे। ॾिसो न, इहे जादू आहिनि। ऐं हज़रत उस्मान जे बारे में अचे पियो त पाण हिकिड़े दौरान वुज़ू मुरकी पिया, कंहिं पुछियो साईं अव्हां दौरान वुज़ू का ॻाल्हि बि कान थी, अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं बि कान आई, ऐं जे मुरकण जी वजह पाण फरमायूं त हिकिड़े टाइम में मदीने वारे साईं खे ॾिठो, दौरान वुज़ू मुरकिया, त मूं साईं जी यादि खे ताज़ा करण जे लाइ इहे मुरकण वारो अंदाज़ पेश कयो। हाणे ॾिसो न, इताअत जी इन लेवल जेका लेवल सहाबा जी आहे, उन लेवल ते असां त कोन था पूरा थी सघूं, लेकिन माण्हू कोशिशि थो करे न, उन इताअत ऐं फ़र्मा बरदारी वारे तक़ाज़नि खे कंप्लीट करण जे लाइ अॻिते थो वधे न।
सुहारी शरीफ़ हुजे, नमाज़ हुजे, इताअत हुजे, फर्मा बरदारी हुजे, बंदगी हुजे, जेके मदीने वारे साईं महिनतूं कयूं दीन खे पहुचाइण जे लाइ, हिकु हिकु घर खे दीनदार कयूं, हिकु हिकु घर में दीन पहुचाइण जे लाइ कोशिशूं कयूं। हाणे उन्हनि कोशिशुनि खे असां पंहिंजे अमल मां साबित त कयूं न, त असांजे तबियत में, असांजे दिलि में, फ़िक्रो ख़्याल में मदीने वारे साईं जी मुहबत बि आहे ऐं अमल सां असां इज़हार बि करे रहिया आहियूं। ऐं अमल यकीनन लाज़मी जुज़ आहे ऐं वॾे खां वॾी निशानी आहे मदीने वारे साईं सां मुहबत करण जी। हिकिड़ो माण्हू चयो त मां मदीने वारे साईं सां मुहबत त आहे, लेकिन मां नमाज़ न पढ़ंदो को मसइलो कोन्हे, ॾाढ़ी न रखंदो को मसइलो कोन्हे, इताअत फर्मा बरदारी न कयांदो को मसइलो ई कोन्हे, त इहा मुहबत बि नाक़िस आहे। कामिल मुहबत हीअ आहे त मदीने वारे साईं जेके निशान असांजे लाइ ॿुधाया उन्हनि निशाननि ते रहूं ऐं उन्हनि निशाननि खां दाएं बाएं न रहूं। इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, क़ुरान मदीने वारे साईं जो फरमान ई आहे न। बेशक। ऐं मदीने वारे साईं जे सीने तां ज़ुबान अक़दस मां क़ुरान असांजे साम्हूं आयो। क़ुरान तो पाण जे लाइ चए त इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, हीउ क़ुरान अव्हांखे सिधो रस्तो ॿुधाईंदो, सिधो रस्तो ॾींदो। हिन क़ुरान जे रस्ते ते, मदीने वारे साईं जे रस्ते ते रहंदा त पोइ अव्हांजी कामयाबी आहे। अच्छा मुफ़्ती साहब, अर्ज़ु इहो आहे त असां पाण खे, पंहिंजे घर भातियुनि खे ऐं पंहिंजे ॿचड़नि खे नबी करीम अलैहिस्सलाम जिन जे इश्क जी तरफ़ राग़िब कीअं करे सघूं था, उनजो ज़रियो ॿुधायो, ताकी असांजे नाज़रीन ऐं सामाईन जेके ॿुधनि था ऐं ॾिसनि था त उन्हनि खे बि इहा शइ बहितर तरबियत, ज़ाहिर आहे असांजो प्रोग्राम तरबियत ई आहे, त पंहिंजी नसलुनि जे, पंहिंजे घर भातियुनि जे दिलनि में नबी पाक अलैहिस्सलाम जिन जी मुहबत विझण जो ज़रियो छा आहे, छा कयूं अहिड़ो जंहिंसां असांजी नसलुनि ताईं इश्क रसूल अञा जेका शमाए फ़रोज़ां रहे। ॾिसो नथा पंहिंजे ॿारनि खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं त हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, हीअ ठीकु आहे, हीअ ठीकु न आहे, त अहिड़े तरीक़े सां असां दस्तरख़्वान ते वेही करे मदीने वारे साईं जो दस्तरख़्वान जो ज़िक्र कयूं, मदीने वारे साईं जे उथण जो ज़िक्र कयूं, मदीने वारे साईं जे वेहण जो ज़िक्र कयूं, लेकिन असांखे मालूमात मदीने वारे साईं जी हुजे न, त असां पंहिंजे ॿारनि खे हीअ जेका तालीम आहे, इन जे लाइ मदीने वारे साईं फ़रमायो त घर ऐं माउ जी जेका गोद आहे उहा पहिरीं तरबियत गाह आहे। बेशक। अल्लामा अब्दुल वहाब शाहरानी रहमतुल्लाहि ताला अलैहि फ़रमाइनि था कि अगरि वालदा दीनदार आहे, माउ दीनदार आहे, त हीअ जेका दीनदारी जी जेका असरात आहिनि ऐं जेका कैफ़ियत आहे, हीअ 7 नसलनि तक पहुचंदी। इन जे करे पहिरीं असांजे माउरनि खे तरबियत याफ़्ता हुजणु खपे ऐं उनखां अलावा दीनदार हुजणु खपे, दीनी मालूमात माउ वटि हुजणु ज़रूरी आहे। ऐं जेके असांजा घर में जेके हरकात, सकनात, आमाल असां कयूं पिया डेली बुनियादनि ते, यकीनन ॿारनि जे मथां जो असरु पए थो। अगरि असां नमाज़ पढ़ंदासीं त असांजो नंढड़ो ॾिसंदो बाबा नमाज़ थो पढ़े त उहो बि अची गॾु बीही रहंदो, नमाज़ पढ़णु अचेसि या न अचेसि। अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे ॿारनि खे मदीने वारे साईं जी मुहबत ॿुधाए 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 उनजी जागुज़ीन कयूंसि उनजी तबियत में, त उहो जॾहिं वॾो थिए त वरी उनखे नए सिरे सां कंहिं सबक़ु पढ़ण जी ज़रूरत ई न पए, उहो घर खां ई इश्क रसूल सिखी करे ॿाहिरि निकिरे। यानी असां पंहिंजे रोज़मर्रा जे मामलात जे कमनि में नबी करीम अलैहिस्सलाम जिन सुन्नतूं बयानु कंदा अचूं त साईं जन हीअं कंदा, साईं जन हीअं कंदा, साईं मानी हीअं खाईंदा, साईं आराम हीअं कंदा, साईं हीअं घुमंदा, साईं हीअं ॻाल्हाईंदा, साईं हीअं वर्ताव कंदा। इहे समूरी पंहिंजी औलाद खे, पंहिंजे घर भातियुनि खे वक़्तनि फ़वक़्तनि, हूअं बि जेकॾहिं ॻाल्हि में वज़न वधाइणो आहे त कंहिं वॾी शइ जो दलील ॾिबो आहे, त नबी करीम अलैहिस्सलाम जिन सुन्नतूं पहिरीं त पाण सिखूं, उनखां पोइ पंहिंजी औलाद खे तरबियत ॾियूं। सो नाज़रीन, असांजो प्रोग्राम जेको आहे रोशनी जी वाट, इहो आहे तरबियत मबनी आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी मुहबत जी तरबियत जो प्रोग्राम आहे। मगर हींअर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, असां इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, ऐं असांजो मौज़ू आहे इश्क़ रसूल अला साहिबा अस्सलातु वस्सलाम। अल्लामा साहब, इश्क़ रसूल, सहाबा किराम, बिलाल हबशी जो को वाक़ियो मशहूरु आहे इश्क़ जे हवाले सां, जेकॾहिं मुनासिब सम्झो त हिनखे बयानु फ़रमायो। हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने वारे साईं जे सहाबा मां हिकु इश्क़ जे एतबार सां मर्तबे वारा सहाबी आहिनि, शान वारा, मुक़ाम वारा, ऐं मुहबत एतिरी आहिनि, मुहबत में सख़्तियूं बि बर्दाश्त कयूं, जो अव्हांखे रेत जे मथां लिटाए करे अव्हांजे मथां सख़्ती कई वेंदी हुई, लेकिन हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु उन मुक़ाम खां, इश्क़ जे उन बस्तीअ मां ॿाहिरि निकिरण जे लाइ तयार ई कोन हुआ।
हर तरह जूं मुसीबतूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं ऐं इहा ई वजह हुई जो मदीने वारा साईं फ़तेह मक्का जे टाइम में हज़रत बिलाल खे पाण फरमायूं त बिलाल किथे आहे। त हालांकि उते अंसार सहाबा मुहाजिरीन सहाबा वॾा अज़मतुनि वारा जलीलुल क़दर सहाबा अशरा मुबशरा जा सहाबा उते मौजूदु हुआ, लेकिन पाण पुछूं त हज़रत बिलाल किथे आहिनि, बिलाल किथे आहिनि। जॾहिं बिलाल अची पेश थिया क़दमनि में त पाण सवार हुआ, सवारी जे मथां पाण फरमायूं बिलाल हिन मके जे गलियुनि में काफ़ी तकलीफ़ुनि जो सामनो अव्हांखे थियो न, त जी मुंहिंजा साईं अव्हां जे करे सभु मूं सुठा लेकिन मज़ो बि ॾाढो आयो ऐं सभु शयूं असां बर्दाश्त कयूं अव्हांजी ज़ात जे ख़ातिर, अव्हांजे वद्दुहा जे चहिरे जे ख़ातिर, वल्लैल जी ज़ुल्फ़नि जी ख़ातिर, वलफ़जर जी प्यारी पेशानी जे ख़ातिर, अलम नशरह लक सदरक जे सीने जे ख़ातिर मुंहिंजा साईं असां सभु पंहिंजी ज़ात खे अव्हांजे नाम जे मथां घोर ऐं क़ुर्बान करण जे लाइ तयारु हुआसीं। पाण फरमायूं त अॼु खाने काबा जी छित जे मथां चढ़ी करे भला अलाहु अकबर जी सदात बुलंद कर अल्लाह अल्लाह त जीअं अव्हांजा थक त लहनि न, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त ही अज़मत आहे हज़रत बिलाल जी, जेको मदीने वारे साईं जी ग़ुलामी इख़्तियार थो करे न साईं, पोइ उहो अदना आहे त आला थियो वञे। वाह। हा, ऐं तारीख़ जो अहिड़ो हिसो थियो वञे उहो माण्हू जो कॾहिं तारीख़ुनि खे भुलाए नथी सघे ऐं तारीख़ जी ज़ीनत ऐं हुसन ऐं ख़ूबसूरती इन्हनि माण्हुनि सां आहे, वाह, ऐं अहिड़नि ज़ातुनि सां आहे। त हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु बि तारीख़ जे उन वाक़ियात जी हुसन ऐं ख़ूबसूरती जे चहिरे जा झूमर आहिनि हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु। ऐं ॿियो वाक़ियो जेको मदीने वारे साईं जे ज़ाहिरी दुनिया मां रुख़सती ऐं परदे में अचण खां बाद में असांजे अखियुनि जे साम्हूं खां साईं जन परदे में आया ऐं वञी जन्नत खे हुसन बख़्शियऊं त मदीने वारे साईं, त उन टाइम हज़रत बिलाल मदीनो शरीफ़ छॾे विया हुआ ऐं मुल्क शाम विया ऐं मुल्क शाम खां बाद में जॾहिं मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत मुबारक थी, पाण उन टाइम सफ़र शुरू कयूं मदीने शरीफ़ जो। ऐं जॾहिं मदीने शरीफ़ में दाख़िल थिया, मुअर्रिख़नि लिखियो आहे त जॾहिं मदीने शरीफ़ में हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु दाख़िल थिया त पोइ जॾहिं ॿारनि हज़रत बिलाल खे ॾिठो त पोइ वञी घरनि में वञी ॿुधायूं त जेके बि घर में अफ़राद उन्हनि जा हुया उन्हनि खे ॿुधायूं त आज़ान ॾियण वारो आयो, हाणे नमाज़ पढ़ाइण वारो बि ईंदो। अल्लाहु अकबर सुभान अल्लाह। आज़ान ॾियण वारो अची वियो आहे, हाणे नमाज़ पढ़ाइण वारो बि अची वेंदो। नंढा ॿार हुया मासूम, उन्हनि जो पंहिंजो लहजो हो, पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हो ॿुधाइण जो घर वारनि खे। पोइ तक़ाज़ो कयो वियो हज़रत बिलाल खां तव्हां आज़ान ॿुधायो असांखे। हज़रत बिलाल माज़रत कई काफ़ी मरतबा, लेकिन हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन जे फ़रमान ते उन जॻह ते आया जिते हज़रत बिलाल मदीने वारे साईं जे साम्हूं आज़ान पढ़ंदा हुआ। जॾहिं लफ़्ज़ मुबारक जेके आज़ान जा आहिनि, जेके अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जे लफ़्ज़नि ते आया त पाण बेहोश थी विया ऐं उहे लफ़्ज़ न चई सघिया। त इहा ई वजह पाण ॿुधायूं त जॾहिं मां आदी आहियां ऐं मुंहिंजी इहा तबियत आहे त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जे टाइम वद्दुहा जो चहिरो साम्हूं हूंदो, त इन जे करे उहा सलाहियत हूंदी हुई त आज़ान कंप्लीट करण जी। लेकिन अॼु अगरि मूं आज़ान जे दहलीज़ मां पाण खे मुल्क शाम हली वियुसि ऐं आज़ान जी जेका ज़िमेदारी हुई उहा ॿियनि खईं, उनजी वजह इहा आहे त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जे टाइम मदीने वारे साईं जो चहिरो मुंहिंजे साम्हूं न हुजे हा त मां आज़ान कंप्लीट बि न करे सघां हा। ऐं हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे इश्क़ जे शोबे जा सरवाण ऐं अॻवान आहिनि। ईअं हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु, हिकु हिकु सहाबी जे इश्क़ जी जेका बुलंदी आहे न साईं, उहा असां ऐं अव्हां सोचे बि नथा सघूं त जंहिं इश्क़ जे मयारनि ते ऐं इश्क़ जे मेराज ते सहाबा पहुतल हुआ। हाणे असां उन जी ज़िंदगीअ खे पंहिंजी ज़िंदगी में आणियूं, अप्लाई कयूं, कोशिशि कयूं। जंहिं ख़्यालनि ते सहाबा ज़िंदगी गुज़ारी, उन्हनि ख़्यालनि ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। हाणे इश्क़ जा उहे झलक त असां नथा पेश करे सघूं न जेके हज़रत बिलाल पेश कया, हज़रत अबू दुजाना पाण खे पेश कयो मदीने वारे साईं जे लाइ। ऐं हिकु हिकु सहाबी जे ज़िंदगी में जेके क़ुर्बानी जा जेके दास्तान आहिनि, इश्क़ मुहबत जा जेके दास्तान आहिनि, उहे त असां पेश नथा करे सघूं। लेकिन उन्हनि निशाननि ते हली त सघूं था न, उन राह जा मुसाफ़िर त थी सघूं था न, त जीअं असां बि चई सघूं त साईं असां हुआसीं त कमज़ोर, लेकिन कोशिशि ज़रूरु कईसीं। सुभान अल्लाह। असांखे एतिरे हद तक कोशिशि करणु खपे। ऐं मन जद्दा वजदा जेको हिन राह ते हली रवानो थिए थो न, पोइ मदद अची थी वञे। जेको कोशिशि कंदो उहो हासिल करे, जेको कोशिशि कंदो सो पाईंदो। अल्लामा साहब,
सहाबाए किराम जॾहिं इस्लाम क़बूल कयो, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़बान मुबारक मां निकितो त शराब हराम आहे, त सभिनी चवनि था त उन पूरे इलाइक़े उन शहर जी घिटियुनि में मट भञी छॾिया उन्हनि जेके आदि शराब पीअंदड़ हुआ। अॼु जो दौर जो मुस्लमान वरी उहा ई साॻी रवश करे, जेकॾहिं कोई शराब पीए थो, वरी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िना खे हराम करार ॾिनो, त सहाबाए किराम जेके अॻे इन फेल में बुरे फेल में जेकॾहिं हुआ बि सही फाथल, सभिनी तौबा ताइब थी विया। ऐं इन खां अलावा जुआ हुई, चोरी हुई, या जेके बि ज़माने जाहिलियत में गुनाह हुआ, उहे सभु सहाबाए किराम छॾिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी ज़बान मुबारक मां निकितो हीअ शइ मनाए, सभु रुकिजी विया। अॼु जे दौर में असां पंहिंजे मुआशिरे खे भलो करणु चाहियूं त असांखे अहिड़ी कहिड़ियूं शयूं इख़्तियार करणु घुरिजनि जो असां पंहिंजे मुआशिरे खे इन सभिनी गंदगियुनि खां पाक करण में कामयाबु थी वञूं ऐं मुआशिरे में उहो ई दौरु अचे वञे जेको नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जो दौरु हो। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने वारे साईं खे अर्ज़ु कयो, साईं औसिनी या रसूल अल्लाह, मुंहिंजा साईं मूंखे वसीयत फ़रमायो। मदीने वारे साईं फ़रमायो, ऊसी क बितक़वल्लाह, अव्हांखे वसीयत इहा आहे त अल्लाह खां डिॼो बसि। फ़इन्नहु अज़यनु लिअम्रिक कुल्लिही, अल्लाह खां डिॼणु ई अव्हांजी ज़िंदगी जो सभ खां वॾो सरमायो आहे। हाणे जंहिंजे ख़्यालनि में अल्लाह जो ख़ौफ़ हुजे, मदीने वारे साईं जे साम्हूं पेश हुजण जो जज़्बो हुजे, ऐं जिथे तमामु नबी हूंदा, तमामु सहाबा हूंदा, उन मजलिस में असांजा दफ़्तर खुलनि, यकीनन हिन ख़्याल वारो माण्हू शराब ॾांहुं कोन वेंदो। ऊसी क बितक़वल्लाह जी तक़ाज़नि खे पूरो करण वारो, अल्लाह खां ख़ौफ़ खाइण वारो माण्हू ज़िना ॾांहुं कोन वेंदो न। ऐं बेहयाई, बुरायूं, जेका बेराह रवी जा असां शिकार आहियूं न, इन जी वजह इहा त असां ख़ौफ़ ख़ुदा खां आज़ादु थी चुका आहियूं ऐं मदीने वारे साईं जे तालीमात खां परे थी चुका आहियूं। अगरि असां वरी मोट कयूं ऐं उन जॻह ते अचूं जिते मदीने वारे साईं असांखे फ़रमान जारी कया, ऐं जेके मदीने वारे साईं जा जेके फ़रमान आहिनि असांजी ज़िंदगी खे, असांजे मुआशिरे खे हसीन बणाइण जे लाइ, ख़ूबसूरत बणाइण जे लाइ, त असल में असांजी ख़ुशनसीबी इहा आहे त इज़त ऐं शान ऐं मर्तबे वारा सभु दर्स मदीने वारे साईं पाण पढ़ाया। सुभान अल्लाह। पाण ॿुधायूं त इज़त छा में आहे, पाण ॿुधायूं त नेकी छा आहे, पाण फ़रमायूं त बुराई छा आहे, जेका तबियत खे बेचैन करे, जेको माण्हू बुराई करे वरी उनखे लिकाइण जी कोशिशि करे ऐं उनजे लाइ हरबा इस्तेमालु करे ऐं उनखे ढकण जी पूरी कोशिशि करे, ऐं नेकी हीअ आहे त क़ल्ब में करार अची वञे, वाह, सुकून अची वञे, तबियत शाइस्ता थी वञे ऐं माण्हू पुरसुकून थी वञे ऐं ताज़गी जिस्म में अची वञे, त इहे निशान त सभु मदीने वारे साईं ॿुधाया न। हाणे इन्हनि निशाननि ते हलणु, इन्हनि रस्तनि ते हलणु असांजो कमु आहे। इज़त जा सभु सौदा मदीने वारे साईं खोले असांजे साम्हूं रखिया आहिनि। हाणे असांखे घुरिजे त असां मदीने वारे साईं जी तालीमात ते ऐं सीरत तय्यबा ते अमल करे वरी पाण खे उन ज़िल्लतनि खां, उन रुसवाइनि खां, उन पुष्पाइनि मां कढूं ऐं डोरी जो सां अगरि लिंक हुजे, पतंग जो जब तक लिंक आहे डोरीअ सां, उनजी उड़ान में इज़ाफ़ो थींदो। हाणे डोरीअ सां, धागे सां, डोर सां, धागे सां अगरि असांजो रिश्तो ई न आहे, ताल्लुक़ ई न आहे, त असां पसपाई जा शिकार थींदासीं, पस्ती में वञी परे वञी गुमनाम थी वेंदासीं, किरी पवंदासीं, ख़बर ई कंहिंखे कान पवंदी। हाणे हीअ डोरी आहे मदीने वारे साईं जे सुन्नत ते अमल करणु, मदीने वारे साईं जे तरीक़े ते अमल करणु, मदीने वारे साईं जे फ़रमान खे एक्सेप्ट करणु, क़बूल करणु। इंशाअल्लाह पोइ ॾिसो, यानी पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशात खे पोइते करिणो पवंदो, यकीन कामिल रखिणो पवंदो त असांखे जहान छॾिणो आहे। को लम्हो अहिड़ो अचिणो आहे असांजी ज़िंदगी में जेको असांखे जहान छॾाईंदो, त पोइ असां अलाह पाक उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी तरफ़। अलामा साहब, आख़िर में असांजे यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक जे पेज ते बि सुवालात मुख़्तलिफ़ जेके नाज़रीन कंदा रहंदा आहिनि। मुख़्तसिर सवाल अव्हांजी ख़िदमत में मोहम्मद इसहाक गंबट साइदी खां सवाल कयो आहे त असांजे घरनि में जानवरनि जा मुख़्तलिफ़ रांदीका ॿारनि जा हूंदा आहिनि या शोपीस टाइप ईअं रखिया हूंदा आहिनि, को शींहं आहे, को ॿिलो आहे, को हाथी आहे, या अहिड़ा जानदारनि जा माना बुत ठहियल आहिनि नंढड़ा नंढड़ा, या खेॾण जे लाइ या घरनि जी ज़ेबो ज़ीनत जे लाइ, जंहिं कमरे में उहो रखिया हुजनि उते नमाज़ थींदी या न थींदी? साम्हूं हुजनि त नमाज़ न थींदी, उनखे हटायो वञे या उन्हनि जे मथां पर्दो ॾिनो वञे, लेकिन इन्हनि शयुनि खे वैसे रखण बि जाइज़ न आहे।
बेबरकती अचे थी, रहमत वारा फ़रिश्ता कोन था अचनि। पर उलमा लिखियो आहे त इन्हनि खां एतिराज़ कजे। ऐं इहे शयूं अहिड़ियूं त इन्हनि जी ज़रूरत बि घर में न आहे। घर खे अगरि ख़ूबसूरत बणाइण जी ज़रूरत आहे त तव्हां दुरूद शरीफ़ लिखो ऐं नमाज़ सां पंहिंजे घरनि खे ख़ूबसूरत बणायो, क़ुर जी तिलावत जी आवाज़ सां पंहिंजे घरनि खे ख़ूबसूरत बणायो ऐं बहितरीनु घरेलू तरबियत ॾेई करे पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणायो। ऐं इहे जेको आहे न टेम्परेरी शयूं आहिनि ऐं जेको आहे न वक़्ती शयूं आहिनि, इन्हनि वक़्ती शयुनि जे करे पंहिंजे घर खे बुतखानो थियण खां बचाइजे। सो नाज़रीन, अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं महसूसु थियो, कीअं लॻो अव्हांखे? अव्हां पंहिंजी राय असांजी यूट्यूब चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक, इनखे तव्हां सब्सक्राइब करियो। उन ते तव्हां पंहिंजा कमेंट्स लिखो या तव्हांजो को सुवाल आहे जेको तव्हां शामिलु कराइणु चाहियो था, उहो सुवाल बि तव्हां उते करे सघो था, लिखी सघो था। असां तव्हांजे नाले, तव्हांजे शहर जे नाले सां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासूं। ऐं असांजो फेसबुक ते पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, इनखे बि फॉलो करियो। उन ते बि तव्हां पंहिंजा कमेंट्स वग़ैरह लिखी सघो था। सभ खां पहिरीं मां तव्हां सभिनी सामाईन ऐं नाज़रीन जो थोराए थो, जीअं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी सुबुह जे हिन भलारे पहर में असांजो प्रोग्राम ॾिठो। ऐं उन खां पोइ मां अल्लामा नसीबुल्ला क़ासिमी साहिब जो थोराए थो आहियां, जीअं पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी असांजे हिन स्टूडियो में तशरीफ़ वठी आया ऐं असांजे प्रोग्राम में शिरकत करे असांजे सवालनि जा जवाब ॾिनसि। अव्हांजी वॾी महिरबानी। उन खां पोइ अली मुर्तज़ा जोखियो साहिब जो बि मां थोराए थो आहियां, जीअं पंहिंजे क़ीमती वक़्त मां घड़ियूं कढी करे असां वटि अची करे नात पेश कई आहे। ऐं हींअर बि मुंहिंजी पुॼाणी खां बाद हुनजी नात थींदी। ऐं आख़िर में इन गुज़ारिश थिए त सुभाणे वरी साॻिए पहर में साॻिए वक़्तु साॻियो चैनल सिंध TV प्रोग्राम रोशनी जे वाट अव्हां ज़रूरु ॾिसिजो। नए टॉपिक सां अव्हांजी ख़िदमत में सुभाणे वरी हाज़िर थींदासूं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब मुहम्मद जे मुरकण तामा सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुयलहण तमा सदके महबूब मुहम्मद जे मुरकण तामा सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुयलहण तमा सदके अची अर्ज़ कयो अमड़ी साईं सुई मां विञाई अची अर्ज़ कयो अमड़ी साईं सुई मां विञाई सन सुई लाइ कमरो रोशन रोशन करण तमा सदके महबूब मुहम्मद जे मुरकण तामा सदके जंहिं मोमिन दिल सां पढ़ियो अल्लाहुम्मा सल्ली अला जंहिं मोमिन दिल सां पढ़ियो अल्लाहुम्मा सल्ली अला तंहिंजे घर में आ नूर वसियो नूर वसण तमा सदके महबूब मुहम्मद जे मुरकण तामा सदके मुझे मिठड़े मोहम्मद जा जिब्रील भी पैर चुमिया मुझे मिठड़े मोहम्मद जा जिब्रील भी पैर चुमिया चांडियो बख्शल चे जिब्रील जे
चुमण तमा सदके महबूब मुहम्मद जे मुरकण तामा सदके। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।